अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वल आकिबतु लिल मुत्तकीन अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरआनिल मजीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन साम रमज़ानन ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी क़ाल रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बि ज़िदनी इल्मा रब्बि ज़िदनी इल्मा। फ़क़द क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरआनिल मजीद फ़ी मक़ाम आख़र इन्नल्लज़ीना आमनू व अक़ामुस्सलात व आतवुज़्ज़कात लहुम अज्रुहुम इंद रब्बिहिम वला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सब तारीफों अज़मतों किब्रियाई वडाई अल्लाह मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम जेला जेको पूरे कायनात जो खालिक मालिक ऐं राज़िक आ। दुरूद व सलाम सय्यदुल अंबिया रहमतुल लिल आलमीन शफीउल मुज़नबीन शाफ़ी माशर शाह उमम सुल्तान मदीना हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा अल्लाह रब्बुल आलमीन जे पाक कलाम कुरान मजीद मुख्तसिर बिन जगहन तां तिलावत कई मन खां पोइ प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान मौजूदा दौर ऐं टेम ऐं महीने जे हवाले सां जेको असां गुज़री रहिया आहियूं जंहिं सफ़र जे अंदरि रवा ऐं दवा आहियूं उहो माह रमज़ानुल मुबारक जो महीनो आहे। उन जो अॼु 7 रोज़ो आहे जंहिंजे अॼु इफ़्तारी जो असांखे इंतज़ार आहे। ही माह रमज़ान मुबारक जो मक़सद कुरान मजीद मां हदीसुनि मां वाक़िअनि मां असांखे इहो ई सम्झ में अचे थो हिन उम्मत जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन वॾी हिकु रहनुमाई ऐं हिकु सहूलियत ऐं अहिड़ो हिकु पैकेज असांखे ॾिनो आहे
जंहिं पैकेज मां सहूलियत मां असांखे फ़ाइदो हासिल करणो आहे। मुख़्तलिफ़ क़ौमूं हुयूं, पैगुंबरनि जूं नबियुनि जूं आयूं। रोज़ा त फ़र्ज़ हुया पर तरीक़ेकार अलॻि हुयो। मुसलसल रोज़ा जेके पूरो महीनो उम्मत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिना विया। तॾहिं दोस्तनि जो मक़सद त इन माहे मुबारक मां असां फ़ाइदो हासिल कयूं। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। ए वे शख्स जिन ईमान आंदो आहे तव्हांजे मथां माह रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि। उन जो मक़सद फ़र्ज़ करण जो बि अल्लाह मक़सद ॿुधायो। फरमाइन लअल्लकुम तत्तकून, शायदि तव्हां परहेज़गार थियो, मुत्तक़ी थियो। तव्हां खां पहिरीं जेके हुया मिन क़ब्लिकुम, उन्हनि ते बि अहिड़े तरीक़े सां रोज़ा फ़र्ज़ कया विया महज़ इन लाइ त लअल्लकुम तत्तकून। पैगुंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो मन साम रमज़ानन ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी। सुभान अल्लाह। पैगुंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी नुबुवत वारी ज़बान मां पंहिंजी उम्मत जे लाइ इहो फरमान मन साम रमज़ानन ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी। जंहिं मुसलमान रोज़ो रखियो हिकु रोज़ो एहतिसाब वारी नियत सां, इन इरादे सां पोयां गुनाह उन्हनि खे साम्हूं रखी ए अल्लाह सियाकार आहियां, गुनाहगार आहियां, पोइ ज़िंदगी पोयां महीना मुंहिंजा गुनाहनि में गुज़रिया आहिनि। अॼु तुंहिंजे दर में आयो आहियां, रोज़ो रखी आयो आहियां। ए अल्लाह, जेकॾहिं तो न बख़्शो त तोखां सवा केरु आहे बख़्शण वारो। पैगुंबर फरमायो इन इरादे इन नियत सां जेको बंदो रोज़ो रखी ईंदो आहे, आऊं पैगुंबर ज़मानत जो ॾियां, उहो पैगुंबर आ। रब फरमायो वन नज्मि इज़ा हवा मा ज़ल्ल साहिबुकुम व मा गवा व मा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। पैगुंबर त उहो पैगुंबर आहे जेको पंहिंजे तरफ़ां ॻाल्हाए कोन थो। उहो पैगुंबर असांखे ज़मानत पियो ॾे त हिकु रोज़ो रखी अचो, गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबी, पोयां गुनाह तव्हांजा ख़तम। ऐं को मुसलमान जेको इन इरादे इन नियत सां अॻिमी गुनाह कंदो हुजे, ग़लतियूं कंदो हुजे, रब जी नाफ़रमानी कंदो हुजे, अॼु हिन माह रमज़ान जे अंदरि हुन इहे ग़लतियूं गुनाहनि जा कम, छो त रब क़ुर में फरमाए थो न तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। जेको बंदो गुनाहनि खां तौबा कंदो आहे, बेज़ारी जो ऐलान कंदो आहे, त उन गुनाह ॾे वरी ॾिसंदो न आहे। छो जो अल्लाह शर्त रखियो आहे, तॾहिं ही रमज़ान जे महीने मां असां फ़ाइदो हासिल करे सघूं था। रमज़ान जे महीने जो मक़सद रोज़ो गुनाहनि खे ख़तमु करे छॾींदो आहे, साड़े छॾींदो आहे। ऐं इहे ॻाल्हियूं बि कंहिं
वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे फरमायो। अॼु असां हिन माह रमज़ान जो क़दुरु कई, हिन जे अंदरि त अञा अलाए छा आहे। ही रोज़ो आहे, उन खां पोइ पाण फरमायूं मन काम रमज़ान, जंहिं क़याम कयो रमज़ान जो क़ुरान जी तिलावत। छो त ॻाल्हियूं ॿ आहिनि, हिन रमज़ान जे अंदरि हिकु क़ुरान, ॿियो रोज़ो, टी नुमाज़। इन टिन्हिनि जो पाण में गहरो तालुक आहे, जेको बंदो पंहिंजे मथां लाज़िम ऐं मलज़ूम इन्हनि ॻाल्हियुनि खे कंदो आहे। क़ुरान खे पढ़ां, क़ुरान खे ॿुधां, रोज़े खे रखां, रोज़ो इफ़्तार करायां, सीरी खावां, सीरी खारायां, नुमाज़ क़ाइमु कयां, नुमाज़ खे टाइम ते पढ़ां ऐं अल्लाह जे रस्ते में सदको ख़ैरात। इहे इंसान सां गॾोगॾु आहिनि, छॾे नथो सघे इंसान इन्हनि शयुनि खे। जंहिंजे अंदरि इहे शयूं मौजूदु हूंदियूं, असुल मज़ो रमज़ान जो उनखे ईंदो। ही इबादत जो महीनो आहे, रब खे राज़ी करण जो महीनो आहे। असां सोच फ़िक्र कयूं, अॼु वक़्तु, अॼु टाइम, को किथे ज़ाया करे रहियो आहे, को किथे वेही रहियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वलौ तरा इज़िल मुजरिमून नाकिसू रुऊसिहिम इंद रब्बिहिम रब्बना अबसरना व समिअना फरजिअना निअमल सालिहन इन्ना मोकिनून। अॼु चवण वारा त चवंदा रोज़े में एॾो मज़ो आहे, रोज़े में एॾो अजर आहे, रोज़े जी इफ़्तारी करण में, कराइण में, खाराइण में, खाइण में, नुमाज़ पढ़ण में एॾो मज़ो आहे, क़ुरान पढ़ण में मज़ो आहे। पर जेको अल्लाह खे छॾे करे पंहिंजो टाइम ज़ाया थो करे, जंहिंखे पंहिंजे टाइम जी क़दुरु क़ीमत न आहे, पंहिंजी जुवानी जी हुनखे ख़बर ई कोन्हे त मुंहिंजी जुवानी कीअं पई गुज़रे, सुबुह खां वठी शाम ताईं मुंहिंजो ॾींहुं किॾां वियो, सिजलदे खां वठी फजर ताईं मुंहिंजो टाइम किॾां वियो, इहा हिते न ख़बर पवंदी। रब्बुल आलमीन फरमायो उहो वक़्तु ईंदो, उहो टाइम ईंदो, वलौ तरा इज़िल मुजरिमून, तव्हां ॾिसंदव मुजरिमनि खे, उन्हनि जूं नज़रूं ज़मीन जे अंदरि झुकल हूंदियूं, अखियूं उन्हनि जूं मथे न हूंदियूं। वलौ तरा इज़िल मुजरिमून नाकिसू रुऊसिहिम, उन्हनि जूं नज़रूं ज़मीन जे अंदरि खुतल हूंदियूं ऐं हू छा चवंदा, रब्बना, रब असांजा, हाणे असां समेना ॿुधो पिया, अबसरना, असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे, हाणे असांखे यकीन अची वियो आहे, हाणे तूं असांखे वापसि मोकिल। रब चवंदो इहो मूं पहिरीं फ़ैसिलो करे छॾियो आहे, जेके मूं वटि आया उहे वरी वापसि न वेंदा। अॼु केरु थो क़दुरु करे, अॼु हिन ॻाल्हि खे ॿुधे केरु थो? हक़ सच वादो नसीहत करण वारा, बल्लिगू अन्नी वलौ आया, माण्हुनि खे नसीहत करण वारा, रब जो क़ुरान ॿुधाइण वारा, नबी जो फरमान ॿुधाइण वारा माण्हू त उन्हनि खां बेज़ारी जो ऐलान कंदा आहिनि, ॾिसी करे उथी हलिया वेंदा आहिनि, चवंदा ही त टाइम ज़ाया कंदा। पर उहे माण्हू क़यामत जे ॾींहुं परेशान हूंदा। रब जो क़ुरान थो चए जंहिं रोज़े जो क़दुरु न कयो, जंहिं नुमाज़ जो क़दुरु न कयो, जंहिं पंहिंजी ज़िंदगी जो क़दुरु न कयो, न पंहिंजी जुवानी जो क़दुरु कई, न नुमाज़ जो क़दुरु कई, न क़ुरान जो क़दुरु कई, पंहिंजी ज़िंदगी ईअं विञाए छॾी, बेकार ठाहे छॾी, क़यामत जे ॾींहुं उन जूं नज़रूं ज़मीन जे अंदरि खुतल हूंदियूं। अल्लाह चए थो, हू चवंदा, तव्हां ॾिसंदव, वलौ तरा इज़िल मुजरिमून नाकिसू रुऊसिहिम, अॼु इहे माण्हू जेको बेज़ारी जो ऐलान पिया कनि, असां हिननि खां परे आहियूं, असां भला आहियूं, उन्हनि जूं नज़रूं ज़मीन में खुतल हूंदियूं। रब्बना अबसरना व समिअना,
रब असांजा असां ॾिठो बि आहे अखियुनि सां, कननि सां ॿुधो आहे। फरजेना नेमल सालिहन, हाणे असांखे मोकिल त माह रमज़ान जा रोज़ा रखी अचूं। हाणे असांखे मोकिल त क़यामुल लैल क़ुरान ॿुधी अचूं। हाणे असांखे मोकिल त असां नमाज़ पढ़े अचूं। अल्लाह रब्बुल आलमीन ॿी जगह ते फरमायो, फला सद्दक़ वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला। ये कंहिंजूं निशानियूं आहिनि जेके रब जे रस्ते खां भॻल आहिनि, जिन खे ईमान नसीब ई न थियो आहे, शैतान जे हथ कॾे जे अंदरि काबू आहिनि, शैतान घेरा कयो वेठो आहे, उन्हनि खे को बि दीन जो अमल करण लाइ छॾण लाइ हू तयारु न आहे त इहो ई अमल करे वठनि, इहा नेकी करे वठनि। बंदो चवंदो जेॾी महिल मौत क़रीब ईंदो आहे, इंसान जा हथ ॾकण लॻंदा आहिनि, नज़र झुकी पवंदी आहे, कन ॿुधण छॾे ॾींदा आहिनि, अखियूं ॾिसण छॾे ॾींदियूं आहिनि, ज़बान वारियूं शयूं पकड़ ॾंद कमज़ोर थी वेंदा आहिनि, हलण वारियूं ॼंघूं कमज़ोर थी वेंदियूं आहिनि, गोॾा परेशान थी वेंदा आहिनि। उज़वा जेॾी महिल अहिड़ा हालात ईंदा आहिनि, पोइ इंसान किरी पवंदो आहे, उते वेही चवंदो आहे हाणे मौत क़रीब आहे, हाणे त को बि टेम कोन्हे को, अल्लाह मूंखे मोहलत ॾे। छो? फला सद्दक़ वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला। मूं न नमाज़ पढ़ी आहे, न मूं सदको कयो आहे, न मूं ख़ैर कयो आहे, न मूं भलाई जो कमु कयो आहे। अज़ीज़ दोस्तो, भलाई नेकी जो कमु कहिड़ो बि हुजे, नेकी जो कमु करणु लाज़िम आहे। कंहिंजी सीरत आहे, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, इहा पैगंबर जी सीरत आहे। कंहिं सेखारियो? ईद जो ॾियारो आहे, यतीम खे केरु थो खणे सीने सां लॻाए, यतीम जे हथ मथे जे मथां हथ केरु थो घुमाए, बेवनि जी केरु आहे मदद करण वारो, परे परे माण्हुनि खे वञी जबलनि ऐं पहाड़नि में दावत ॾियण वारो। रब्बुल आलमीन फरमाए, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। कहिड़ो पैगंबर मिलियो आहे जेको असांखे ॾसे वियो आहे, हिकिड़ो रोज़ो रखंदो रब गुनाह माफ़ करे छॾिया, पोयां गुनाह 11 महीना 9 महीना 7 महीना इस्लामी हिजरी जे हिसाब सां पहिरियों महीनो मुहर्रमुल हराम आहे, उन हिसाब सां महीना लॻायो, अंग्रेजी हिसाब सां लॻायो। मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन, कंहिं ॿुधायो जंहिंखे दिलि जे अंदरि हिरसा, पंहिंजनि जे लाइ मुहबत आहे, ॿुधनि था ॾिसनि था, काफ़िलो आयो आहे, मुसन्नद अहमद जे अंदरि हदीस आहे। हालात मौसम ख़राब आहे, पर लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम, पैगंबर त उहो पैगंबर आयो आहे जंहिं असां जे लाइ कीअं हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम, रहम दिल आहे। हर टेम ते उम्मत याद आहे, हर अमल, हर दौर, हर टेम, हर रात ते रब सां मुलाक़ात आहे, जिब्राइल अमीन सां मुलाक़ात आहे, रब जी वही आई आहे, पर उते बि यादि केरु आहे? मुंहिंजी उम्मत, मुंहिंजी उम्मत, मुंहिंजी उम्मत। अॼु उम्मत छा कयो? अॼु हुनजो क़दुरु छा आहे जेको असांखे ॿुधाए वियो त हिन माह रमज़ान जे अंदरि हिकु रात आहे, आख़िरी अशरे जे अंदरि आहे, ताक रातुनि जे अंदरि आहे, 21 खां शुरू आहे 29 ताईं, हिकु रात छॾे ॿी छॾे वरी ॿी, हिकिड़ी छॾे वरी ॿी, 21 रातियूं तव्हां जागंदव,
जंहिं मुसलमान खे मिली उनखे 84 साल ऐं कुछ महीननि जी इबादत। अंदाज़ो लगायो अॼु कंहिंजी एतिरी उम्र आहे। महज़ अल्लाह रब्बुल आलमीन रहम खाई करे असांजे लाइ असांजे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम आसानी कई आहे। त मुंहिंजी उम्मत उम्रियूं इन्हनि जूं थोरियूं आहिनि, 60, 65, 70 साल। इबादत केतिरी आहे, अमल टेम केतिरो आहे। ही माह रमज़ान मुबारक आहे। कंहिंखे ख़बर आहे अॼु 7 रोज़ो आहे, हिन रमज़ान जे 7 रोज़नि जे अंदरि केतिरियूं फोतगियूं हुयूं। इन खां पहिरीं केतिरा मुसलमान औरतूं मर्द नंढा वॾा जेके नुमाज़ी बि हुआ, कारोबारी बि हुआ, हर रंग जा माण्हू हुआ, पर कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। हर ज़ी रूह खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। अल्लाह उन्हनि खे नसीब न कयो जेके मुसलमान ज़िंदा, औरतूं मर्द नंढा वॾा। अल्लाह उन्हनि खे ही माह मुबारक हिन जी फज़ीलत आला आहे। क़ुरान पढ़ंदासीं उन जो अजुर, सदक़े ख़ैर ॾींदासीं उन जो अजुर अलॻि आहे। लेकिन अल्लाह खुद हदीस कुदसी आहे, फरिश्तनि खां सुवाल थो करे, फरिश्ता सुबुह खां वठी शाम ताईं मुंहिंजो बंदो बुखियो ऐं प्यासो रहियो आहे, हिन पंहिंजे नज़रनि खे झुकायो, हिलाल शयूं हराम करे छॾियईं, का शइ हिन इस्तेमाल न कई आहे, तव्हां हिनखे अजुर ॾियो था? अल्लाह फरमाए न, मुंहिंजा फरिश्तो हिन बंदे रोज़ो मुंहिंजे लाइ रखियो आहे। अस्सौमु ली, हिन रोज़ो मुंहिंजे लाइ रखियो आहे। बंदो कुर्बानी कंदो आहे, ॻाल्हि पकड़िजी वेंदी आहे, हज ते वेंदो आहे, उम्रे ते वेंदो आहे, ख़ैरात कंदो आहे, माण्हुनि जे वात में ॻाल्हि अची वेंदी आहे, फलाणे ही अमल कयो आहे। लेकिन रोज़ो उहा शइ आहे, रोज़ो बंदे जो ऐं अल्लाह जो पाण में तालुक हूंदो आहे, ॿिए खे ख़बर न पवंदी आहे। सुबुह महिल जेको अल्लाह हुनखे अता कयो आहे, बिस्मिल्लाह करे उहो खाईंदो आहे। शाम ताईं हिलाल शयूं हराम करे छॾींदो आहे। पयूं त जाम हूंदियूं आहिनि पर खाईंदो कोन्हे। अल्लाह चवंदो हिनखे कंहिंजो ख़ौफ़ आहे, मुंहिंजा फरिश्ता हिन मुंहिंजे करे न खाधो आहे, जो रोज़ो मुंहिंजो आहे, हिन रोज़ो बाने मुंहिंजे लाइ रखियो आहे, तव्हां हिनखे अजुर छा ॾींदो? अस्सौमु ली व अना अज्ज़ी बिही, हिनखे अजुर बि आऊं ॾींदुसि। रोज़ेदार जे लाइ ख़ुशियूं अलॻि, 2 ख़ुशियूं, हिकु दुनिया वारी, ॿी आख़िरत वारी। माण्हू परेशान हूंदा। ॿुधो हाणे क़ुर मजीद जे अंदरि सूरतुल हज जे अंदरि सूरह इंफितार जे अंदरि 30 सिपारो तो भरियो पियो आहे हिन होलनाकियुनि तां। क़यामत जो होलनाकियूं, अज़ाबे क़बर, मौत। लेकिन रोज़ेदार खे ॻोल्हियो वेंदो। फरिश्ता रोज़ेदार खे ॻोल्हींदा, ऐनल साइमून, इहे रोज़ेदार आहिनि किथे? किथे आहे रोज़ेदार? केर पियो तलाश करे? अल्लाह जा मोकिलियल फरिश्ता उन बाननि खे, ऐं अल्लाह उन्हनि लाइ जन्नत जा 8 दरवाज़ा इहे खोले छॾिया। 8 ई दरवाज़ा। ही माह रमज़ान मुबारक जो महीनो आहे, जहन्नम जा दरवाज़ा बंदि।
ही इनाम ही सीज़न आहे नेकिन जी, जंहिंखे असां जंहिंजो क़दुरु न कयो, जंहिंखे सम्झासूं कोन त रमज़ान आहे छा, क़ुरान आहे छा, क़ुरान जी तिलावत क़यामुल लैल सीरी आहे छा, इफ्तारी छा आहे, क़ुरान कहिड़े महीने में नाज़िल थियो, कहिड़े महीने में पूरो थियो। शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, ही उहो महीनो आहे जंहिंजे अंदरि अल्लाह क़ुरान जो नुज़ूल कयो। ही वॾो इनामनि वारो महीनो आहे, ही ईअं मामूली महीनो कोन्हे। हिन जो हिकिड़ो नफ़िल, हिकु रुपयो अल्लाह जे रस्ते में ख़र्च करण जो केतिरो अजर। अज़ीज़ दोस्तो, असां हिन ॻाल्हि खे सम्झूं त अल्लाह हिन रमज़ान जे महीने जे अंदरि उहा रातिनि जेके मूं ॿुधायूं क़ुरान में फरमाए, इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ि शहर। सुभान अल्लाह। जी जेका रात आहे जंहिंखे मिली वञे 21 जी रात आहे, 21 रातिनि जे अंदरि अल्फ़ शहर 1000 महीननि जी इबादत हिकिड़े पासे, ऐं उन रात जी इबादत हिकिड़े पासे। छा आहे, क़याम करणो आहे, रब जो क़ुरान पढ़णो। इहे शयूं वरी असांखे नसीब न थी। उन महशर खां, उन हशर खां, उन अज़ाबे क़बर खां, उन मौत खां पहिरीं असांखे सोच रखणी आहे, तयारी करणी आहे। मौत कंहिंजो इंतज़ार न कंदो, छो त रब्बुल आलमीन फरमाए, हुवल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। ऐं अल्लाह आहियां जंहिं ॿिन्हिनि शयुनि खे पैदा कयो आहे, मौत खे पैदा कई, ज़िंदगी खे पैदा कई, ख़ुशबू बि असांखे ॾिनई, गमियूं बि असांखे ॾिनई। अल्लाह जी ज़ात त उहा ई आहे। फरमाई लियब्लुवकुम, ऐं आज़माइण थो चाहियां, ऐं परखण थो चाहियां, ऐं ॾिसण थो चाहियां केतिरी आवाम आहे, केतिरी मख़लूक़ात आहे, कंहिंजी का सोच आहे, कंहिंजी दुनिया जी सोच आहे। को त रब खे मञे थो, को त रब जो बि इनकारी आहे, को नबीअ खे मञे थो, को त पैगंबर जो बि इनकारी आहे। अल्लाह फरमाए, लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला, ऐं परखण थो चाहियां, ॾिसण थो चाहियां त मुंहिंजा बाना कहिड़ा आहिनि जेके सुहिणा अमल करे मूं वटि अचनि था। अल्लाह खे छा खपे, अमल खपनि, नेक सालिह अमल। जेका आयतूं मूं पढ़ी रोज़े जे बारे में, उन खां पोइ ॿी जेका हुई, इन्नल लज़ीन आमन, बेशक उहे माण्हू जिन ईमान आंदो, व अक़ामुस्सलात, नमाज़ खे क़ाइम कयूं, व आतऊ ज़कात, ज़कात खे अदा कयूं। नमाज़ ऐं ज़कात इन्हनि जो तालुक़ गॾु आहे। ख़ाली बंदो चए अल्लाह मिल्कियत ॾिनी आहे, माल ॾिनो आहे, ज़मीन ॾिनी आहे, कारोबार ॾिनो आहे, नमाज़ी त आहे, परहेज़गार आहे, मुत्तक़ी आहे, लेकिन अल्लाह फरमाए थो, इन्नल्लज़ीन आमनू व अक़ामुस्सलात व आतऊ ज़कात, उहे माण्हू जिन ईमान आंदो, ईमान खां नमाज़नि खे क़ाइम कयूं, ज़कात अदा कयूं। अल्लाह फरमाए थो, लहुम अजरुहुम, मूं रब वटि उन्हनि जे लाइ वॾो अजुर आहे। पर हिकिड़ो अमल न हुजे, हिकिड़ो अमल न, रुगो नमाज़ ते ज़ोर हुजे, रब जे रस्ते में ॾियो उशुर, उशुर ॾियो। फ़सुल अचण वारो आहे, फ़सुल जी कटाई थियण वारी आहे, सरह तयार आहे, कणक तयार आहे। इन जे बारे में रब फरमायो, आतू हक़ यौम असादी, जेॾी महिल कटाई शुरू कयो, लाबारो शुरू कयो, मुंहिंजो हक़
मूंखे ॾिजो। 20 मणनि ते मण इहो तव्हांखे ॾियणो पवंदो। माण्हू सोचे हिसाब करे वेही रहंदा, लेकिन असां ॾिसूं न हालात, पोइ केॾीमहिल रेट किरियो पए, केॾीमहिल अलाह फसल मां बरकत वञी हली, उहो मज़ो ई कोन्हे को। एकड़ ॿियनि जो ॿियो 50 मण लहे, जेको नथो ॾिए उनजो ॿियो 20 मण 16 मण लहे, जेको ॾिए पियो उनजो 70 मण पियो लहे। वाह तू हक़ यो में असादी, रब फरमाए थो जेॾी महिल फसल जी कटाई जो टेम थिए उन महिल उशुर ॾियो, जेॾी महिल ज़कात जो टेम थिए उन महिल पंहिंजे माल मां ज़कात कढो ऐं नमाज़ खे क़ाइम कयो। लहुम अजरुहुम, उन्हनि जे लाइ वॾो अजर। वला ख़ौफुन अलैहिम, उन्हनि जे लाइ त ख़ौफ़ बि कोन्हे। अल्लाह क़ुर में ॿी जॻह ते फरमाए त चमकंदड़ चेहरा हूंदा, सुहिणा चेहरा हूंदा, चोॾी जे चंड वांगुरु उन्हनि जा उदवा चमकी रहिया हूंदा। छाजे लाइ? इहे ई निशानी, नमाज़ुनि खे क़ाइम कयूं, ज़कात अदा कयूं। अल्लाह फरमाए थो लहुम अजरुम, इन्हनि माण्हुनि जे लाइ मूं वटि वॾो अजर। वला ख़ौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, इहे न को ख़ौफ़ ज़िदह हूंदा, न को ग़मगीन हूंदा। त असां अहिड़ा अमल कयूं। ही माह रमज़ान छाजे लाइ आयो आहे? सुन्नतुनि खे अदा कयूं, ॿियनि ॾींहंनि जे अंदरि फर्ज़ बि हलिया वञनि, सुन्नतूं बि असांखां हलियूं वञनि। ही टेम आहे, ही मौक़ियो आहे। 8 रकातूं तरावी, 3 वितर, 4 फर्ज़ पढ़ूं इशा जो, 4 पहिरीं पढ़ूं, वरी 2 पढ़ूं। ही सुन्नतूं ई सुन्नतूं सॼी राति। जेॾी महिल सीरी जो टेम थिए वरी अचो अल्लाह जे दर में, क़ुरान जी तिलावत कयूं, क़ुरान खे पढ़ूं। पोइ इहो क़ुरान ऐं रोज़ो बंदे जे लाइ क़यामत जी ॾींहुं सिफ़ारिश कंदो। असां चाहियूं था, शौक़ु आहे असांखे त क़यामत जे ॾींहुं इहे ॿई शयूं रब सां झगड़ो कनि। पे अल्लाह, ही उहो बंदो आउं रोज़ो आहियां, हिन मुंहिंजे करे मूं रोज़े खे रखियो, सभु शयूं हिन ख़तम कई, पंहिंजे नज़रुनि खे हेठि झुकाई, पंहिंजे हथनि पेरनि ते कंट्रोल कई, खाइण पीअण खां परे रहियो। क़ुरान, ए अल्लाह आउं क़ुरान आहियां। माण्हू सुता पिया, सॼो ॾींहुं कमु कयो अथऊं, रोज़ो रखियो अथऊं, थकी पिया आहियूं, लेकिन उहो बंदो आहे हाफ़िज़ क़ुरान पढ़ंदो ई पोयां ॿुधंदो। ए अल्लाह आउं क़ुरान आहियां, हिन जे बारे में मुंहिंजी सिफ़ारिश क़बूल कर। छाजो उन्हनि जो झगड़ो? अल्लाह सुभान अल्लाह, इहो ई त अल्लाह हिन बंदे खे जन्नत में। अल्लाह असांजो जहिड़ो झगड़ो ऐं असांजी ज़िंदगी जो मक़सद बि हुई आहे। अल्लाह फरमायो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, मूं जिन्न ऐं इंसाननि खे पैदा कयो आहे, को मक़सद कोन्हे मुंहिंजी इबादत जे लाइ। मूं रब जी इबादत कर। इबादत छा आहे? 5 वक़्त नमाज़ आहे। ही त माह रमज़ान मुबारक जो महीनो अल्लाह जे तरफ़ां नेमत आहे। सुभान अल्लाह, नंढा वॾा रोज़ा रखियो, ख़ुशि था थी। मोमिननि जो ईमान वधियो थो वञे, ख़ुशी अची वेंदी आहे, पंहिंजे रब सां तालुक़ मज़बूत थी वेंदो आहे। फ़ज़ादतुम ईमान, ईमान वधी वेंदो आहे। हथ खणी पंहिंजे रब खे सताईंदा आहिनि मोमिन। ए अल्लाह, फाजिर आहियूं, गुनाहगार आहियूं, तुंहिंजे दर जे अंदरि आया आहियूं, जेकॾहिं तो न बख़्शो। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना। ये दुआऊं केरु थो पढ़े? बंदो पढ़े थो न। अल्लाह, जेकॾहिं तो असांजे मथां रहम न कयो न, असां ख़तमु थी वेंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया
हसनतौ व फिल आखिरति हसनतौ व किना अज़ाबन्नार। दुनिया जूं भलायूं आखिरत जूं भलायूं अल्लाह दुनिया जूं भलायूं दे, आखिरत में जेको अज़ाब आहे, जेके हालात उन्हनि खां असांखे पनाह में रख। केरु घुरंदो आहे? उहो ई बंदो जेको रोज़ेदार आहे, नुमाज़ी आहे, परहेज़गार आहे, मुत्तक़ी आहे, जंहिंजो तालुक़ पंहिंजे रब सां आहे, जंहिंजो तालुक़ पंहिंजे रब सां आहे। हीउ माह रमज़ान जो महीनो आयो इन जे लाइ असां इनखे ज़ाया न कयूं। पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजो टाइम, पंहिंजो वक़्तु इहो ज़ाया कयोसीं, क़यामत जे ॾींहुं असां परेशान थी वेंदासीं। पोइ रब खे घणेई मिनथूं आजियूं, अल्लाह ही बि थियो, ही बि थियो, यकीन अची वियो आहे, सभु कुझु थी वियो आहे, ॾिठो अथऊं, ॿुधो अथऊं, फर्जेना नेमल सालिहन, ए अल्लाह असांखे वापसि मोकिल, असां रोज़ा रखी अचूं, नमाज़ पढ़ी अचूं, सदको करे अचूं, ख़ैरात करे अचूं, हज करे अचूं, उमरो करे अचूं। अल्लाह चवंदो न, इहो आउं पहिरीं वाइदो करे चुको आहियां, जेके मूं वटि आया हाणे वापसि न वेंदा। तज़ीज़ दोस्तो, हिन वक़्तु जिन खे बि दावत पूछे थी, अल्लाह जा बाना अचनि था, तव्हांजी इस्लाह कनि था। बल्लिगू अन्नी वलो आय, हिकु आयत हिकु हदीस तव्हां ताईं पहुचाइनि था। उनजो मक़सदु इहो आहे त उन मां इंसानु फ़ाइदो हासिलु करे। अल्लाह टाइम ॾिनो आहे, अहिड़ी मौसम तमामु बहितरीन मौसम आहे, सुठे में सुठी मौसम आहे। हिन मौसम खे असां विञायूं न। ही ॿई मौसमूं टच आहिनि पाण में, इहा अल्लाह जे तरफ़ां नेमत आहे। पंहिंजे ॿारनि जे लाइ जेको आसानियूं करे, केरु आहे उन खां पुछण वारो? जेकॾहिं सख़्तु ॾींहं गर्मी जा करे उन खां केरु पुछण वारो आहे? रोज़ो त असांखे रखिणो आहे, असां त मुस्लमान आहियूं। तज़ीज़ दोस्तो, असां इन ॻाल्हि जो अहद कयूं, ही माह रमज़ान जो महीनो असांजे हथनि मां न वञे। कोशिशि कयूं, जेका ग़लती कोताही सुस्ती थी, उन सुस्ती खे पोइते करे असां चुस्त थी करे पंहिंजी रब जी इबादत कयूं, क़ुरान जी तिलावत कयूं। क़ुरान पढ़ण सां ही अजुर जो महीनो आहे। आम ॾींहंनि में 1 रुपयो ख़र्च करनि ऐं इन माह रमज़ान जे अंदरि 1 रुपयो ख़र्च कनि 700 रुपया। हिकु नेकी 700 नेकिन ताईं आहे। अलिफ लाम मीम, इहो लफ़्ज़ हिकु ई आहे। आम ॾींहंनि में 30 नेकियूं, पर अॼु तव्हां पढ़ंदो तव्हांखे 2100 नेकियूं मिलंदियूं। क़ुरान जी तिलावत कयो, क़ुरान खे तफ़सीर सां पढ़ो, क़ुरान खे माना सां पढ़ो, क़ुरान खे गौर ऐं फ़िक्र सां पढ़ो। अज़ीज़ दोस्तो, नमाज़ बि सुकून सां पढ़नि, नमाज़ खे नमाज़ कनि, रोज़े खे बि रोज़ो सम्झूं। हा, रोज़ो रुगो इन जो बि नालो न आहे त मूं सुबुह खां वठी खाइण पीअण छॾे ॾिनो, छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, क़यामत जे ॾींहुं अहिड़ा रोज़ेदार बि ईंदा जिन खे बुखे ऐं प्यासे खां सवा, बुखियो रहण, उञायो रहण खां सवा को फ़ाइदो न मिलंदो। जी पहिरीं मूं तव्हांखे ॿुधायो, उहो रोज़ो अखियुनि जो आहे, रोज़ो हथनि जो आहे, रोज़ो पेरनि जो आहे, सॼे जिस्म जो रोज़ो आहे। रोज़े रखण वारे जो तालुक़ पंहिंजे रब सां आहे, उन जी इबादत कंदो, सुन्नत ऐं नवाफ़िल पढ़ंदो, फ़र्ज़ नमाज़ अदा कंदो, क़ुरान जी तिलावत कंदो ऐं रोज़ो उन खां अॻियां गुनाह छॾाईंदो। जेके उन में अॻियूं ग़लतियूं हुयूं, अॻियां गुनाह हुया न, उन्हनि खां उनखे तौबा ताइब थियणो आहे, अल्लाह खां माफ़ी घुरणी आहे, वरी उन गुनाहनि ॾांहुं निहारणो न आहे। असुल त रोज़े जो मक़सदु इहो आहे। रोज़ो कुझु तक़ाज़ा थो घुरे, नमाज़ आयो, नमाज़ में हेॾां होॾां निहारव, कपिड़नि खे छाव, ॾाढ़ी खे खनव, पांचो सिधो कव, कंहिंखे ठूठ लॻाव, इशारो कव, इहा नमाज़ ज़ाया थी वई। छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो,
एक उहा नुमाज़ आहे जेका आसमान ते वेंदी आहे, आसमान तां वरी फरिश्ता कारे कपड़े जे अंदर उनखे काबू कंदा आहिनि, उन खे वरी ज़मीन ते मोकिलींदा आहिनि, उहा उन बंदे खे बददुआ ॾींदी आहे, ए अल्लाह हिन बंदे खे ईअं ज़ाया कर। नुमाज़ थी चए, माण्हू चवंदो आहे नुमाज़ पढ़णु कमु भलो आहे, अल्लाह जा बाना कमु त भलो आहे, पर नुमाज़ खे नुमाज़ सम्झ, रुकू कर, सिधो कर, सोने नमूने सां, सुकून आराम सां तस्बीह बयान कर, झटपट नुमाज़ न पढ़। उहा नुमाज़ कारे कपड़े मां आसमान मां वापसि ईंदी आहे, उन बंदे जे लाइ बददुआ कंदे, ए अल्लाह हिन बंदे खे ईअं ज़ाया कर जीअं हिन मूंखे ज़ाया कयो। अंदाज़ो लॻाए नुमाज़ असांखे बददुआ ॾे त रोज़ो बि असां अहिड़े नमूने सां रखूं, रब जी क़ुरान जी तिलावत कयूं, रब सां ताल्लुक़ हुजे, नुमाज़ खे पढ़ूं, नुमाज़ खे बि नुमाज़ सम्झी करे दीन इस्लाम जो जेको बि अमल आहे न हुनखे सवाब जी नियत सां कयूं, ईमान जी नियत सां कयूं, ऐं इन ई नियत सां ए अल्लाह ही कमु त कयूं पिया, पर इन जो अजुर तूं ॾिजां, दुनिया वारा कोन ॾींदा। अॼु ॾिसो केतिरो इंतज़ाम थी रहियो आहे, इफ़्तारी जो प्रोग्राम आहे, पर को कान का ॻाल्हि ज़रूरु कंदो, पर जिन इंतज़ाम कयो उन्हनि खे अजुर केरु ॾींदो, जिन भाइरनि तावन कयो उन्हनि खे अजुर केरु ॾींदो। त हर अमल छाजे लाइ कयो वेंदो आहे, रब खे राज़ी करण खे। ए अल्लाह तूं राज़ी थी वञ, तूं राज़ी थी वञ। इहा शइ जेका आहे न, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जंग जे अंदरि विया, हिकु माण्हू रस्ते में शामिल थियो आहे, इहे ॻाल्हियूं त असांखे केरु कोन थो ॿुधाइनि, जंग जा महरका, जिहाद जूं ॻाल्हियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु वियो आहे, सहाबनि खां पुछे थो किॾां पिया वञो, असीं त वञूं पिया जंग ते। असल ॻाल्हि अची वई न नेक अमल जी, अल्लाह जी रज़ा जे लाइ चई वञो पिया, चई हा, चई छा मिलंदो, चई जेकॾहिं शहीद थी वियासीं जन्नत मिलंदी, जेकॾहिं गाज़ी थी वियासीं त माल मिलंदो, काफ़रनि खां जेको ईंदो माले गनीमत उन मां हिसो मिलंदो। चई हल वियो हलियो, हिन जो इरादो ए अल्लाह तुंहिंजे रस्ते में लड़ाई कंदुसि, काफ़रनि खां विढ़ंदुसि, उन्हनि खे मारींदुसि, शहीद थी ईंदुसि, मूंखे तूं जन्नत ॾिजाइनि। थी का इरादो कोन हो, का लालच कोन हो। वापसि आया, हिनखे मौत न मिली, जंग मां वापसि आया, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे सॾु कयो, इहो इन्नमल अमाल बिन्नियात, अमलनि जो दारो मदार नियतुनि ते आहे। जहिड़े नमूने सां ॾींदो, जहिड़ी नियत सां ख़र्च कंदो, जहिड़ी नियत सां रोज़ो रखंदो, जहिड़ी नियत सां नमाज़ पढ़ंदो, इन्नमल अमाल बिन्नियात, अमलनि जो दारो मदार नियतुनि जे मथां आहे। पैगंबर सजदो करे मुंहिंजा प्यारा सहाबी हेॾां अची सो तुंहिंजो आहे। जेॾी महिल उहो आयो, चई अल्लाह जा पैगंबर, आउं हिन माल लाइ कोन विड़ियो आहियां, ही जेको माल गनीमत पिया मूंखे ॾियो, अॼु माल ते जहिड़ो आहे न, केतिरो फितनू माल ते आहे। पोइ सहाबी खां पुछूं छा तुंहिंजो मसलो आहे, चई अल्लाह जा पैगंबर आउं मुस्लमान थियो आहियां, ताऊं काफ़रनि सां विड़ा, हुननि जूं गर्दनूं कटियां, हुननि जी तीर तलवार मूंखे लॻे ऐं आउं शहीद थी वञा, मूंखे माल जी ज़रूरत न आहे। वाकई चई हा, पैगंबर फरमायो ठीकु आहे। जेॾी महिल जंग जो मौक़ो आयो आहे, शरीक थियो आहे, लड़ाई कई आहे, जिहाद कयो आहे, काफ़रनि जा तीर तलवारूं लॻा, निर्गट में लॻो आहे, उन महिल अल्फाज़ चए थो, अल्फाज़ थो चए,
फ़ुज़्तु बिरब्बिल काबा, मूंखे रब्बे काबा जो कसम आऊं कामयाब थी वियुसि। छा कामयाब थियो? जेॾी महिल काफ़रनि जो तीर तलवार लॻी आहे, हुन पंहिंजो असुल महल जन्नत ॾिठी आहे। उन महिल चए थो फ़ुज़्तु बिरब्बिल काबा, मूंखे काबे जे रब जो कसम आऊं त कामयाब थी वियुसि। इहा आहे इन्नमल अमाल बिन्नियात, अमलनि जो दारो मदार नियतुनि ते आदी। दोस्तो जेको बि अमल कयो अल्लाह जी रज़ा जे लाइ, ख़ुलूस जे लाइ, ख़ुलूस जे लाइ। कूनू मअस सादिकीन, क़ुरान चए थो सचनि जो साथ ॾियो, भलनि जो साथ ॾियो, दीनी इदारनि जो साथ ॾियो, मस्जिद मदार जो साथ ॾियो, फलाही इदारनि जो साथ ॾियो, सचनि सां गॾिजी वञो। दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन खां इंशाअल्लाह हींअर इफ़्तारी जो टाइम थियण वारो आहे। साथियुनि खे हाणे इजाज़त आहे। अल्लाह ख़ैर करे, नमाज़ पढ़ंदासीं, उन खां पोइ दुआ थींदी। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।